उडेरो लाल लॻे अलाह ॾिनो सांद में गुज़िरियल ॾींहुं मालगाॾी जूं बोगियूं किरण बाद 24 कलाक गुज़रण बावजूद रेलवे ट्रैक बहाल न थी सघियो। रेलवे स्टेशनुनि ते वीरानी ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि हज़ारे मुसाफ़िर परेशान थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उडेरो लाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पलिजाणी लॻ लोरला फाटक ते गुज़िरियल ॾींहुं मालगाॾीअ जा गाॾा पटी ते हलण बैदि गुज़िरियल 24 कलाकनि बैदि बि ट्रैक बहाल न थी सघियो। केतिरा ई मुसाफ़िर गाॾियूं उड़ला रेलवे स्टेशन समेत ॿियनि रेलवे स्टेशन ते बीठल, जॾहिं हज़ारे मुसाफ़िर मासूम ॿारनि समेत परेशान। ट्रेन जे मुसाफ़िरनि जो चवणु आहे त खाइण पीअण जे शयुनि समेत साफ़ पीअण जे पाणी जी बि खोट आहे। ॿिए तरफ़ रेलवे इंतिज़ामिया जो चवणु आहे त कराची ऐं कोठड़ी मां इंजीनियर वाक़े वारे हंधि पहुता आहिनि, जेके ट्रैक जी बहाली लाइ कमु करे रहिया आहिनि। शाम ताईं ट्रैक बहाल थी वेंदो। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची